नाज़रीन, खबरुनि जो सिलसिलो जारी है। अवां खे जाती का ख़बर ॾिनालो। जाती जी पुलिस पोस्ट बारानाबाद जे हद में जाती चौक जाती रोड जे मलिया मोरी भरिसां गुज़िरियल ॾींहुं इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो, जिथे हिकु 62 वॾेरे ज़मींदार मोहम्मद हसन जट जे 22 साला वेशी सिफ़त पुट अब्दुल सत्तार जट जी पंहिंजे ग़रीब हारी ताराचंद भागड़ी जे 8 सालनि जी मासूम पुट अर्जन सां ज़्यादती नींगर बेहोश DHQ इस्पताल सिजावर मुंतक़िल। इतला बाद SHO जाती पुलिस हटारनि सां कामयाब कार्रवाई कंदे 6 कलाकनि अंदर अब्दुल सत्तार जट वलद मोहम्मद हसन जट के गिरफ़्तार करे अंडर सेक्शन 377 PPC तहत केस दाख़िल करे वरितो। SHO मुताबिक़ वधीक जांच जारी आहे। हिन वेशी सिफ़त इंसान सां का बि रिआयत न कई वेंदी। जवाबदार खे अदालत सगोड़ी में पेश करे कानून मूजिब सख़्त सज़ा ॾियण जी इस्तदा कई वेंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।